खिवण छा आहे, खिवण छो ठहंदी आहे, खिवण कीअं ठहंदी आहे ऐं खिवण जा धरतीअ जे तरफ़ अचण या गोड़ जो किरण जा छा सबब आहिनि। खिवण दर हक़ीक़त इलेक्ट्रिकल डिस्चार्ज आहे। ॿियनि लफ़्ज़नि में खणी ईअं चइजे त खिवण इलेक्ट्रिक करंट जे ककर जे हिक हिस्से खां ॿिए हिस्से या हिक बादल खां ॿिए बादल खां धरतीअ तरफ़ वहण खे चइबो आहे। ककरनि ते काटू ऐं वाधू चार्जिस गाठ यानी फ्रिक्शन जे करे पैदा थियनि था। बादल पंहिंजो पाण सां ऐं हवा सां टकराइजंदा रहनि था। गाठ जे नतीजे में साॻिए ककर जे हिक हिस्से ते काटू ऐं हिक हिस्से ते वाधू चार्जिस या हिक बादल ते काटू ऐं ॿिए ते वाधू चार्जिस जमा थियनि थियूं। पोइ उहे चार्जूं काटू खां वाधू तरफ़ वहण शुरू थियनि थियूं। जॾहिं वहनि थियूं तॾहिं रोशनी पैदा थिए थी, जंहिंखे तव्हां खिवण चओ था। जॾहिं उहे इलेक्ट्रिकल चार्जिस हवा मां वहनि थियूं तॾहिं हवा में मौजूदु गैसनि जे मालिक्यूलनि जा एटम गरम थी आयोनाइज़ थी वञनि था, जंहिं करे चार्जनि खे अॻिते वहण जो वसीलो मिलंदो रहे थो ऐं उन ई अमल जे दौरान आवाज़ पैदा थिए थो, जंहिंखे गाज या गोड़ चऊं था। बादल जे मथीं सतह ते वाधू ऐं हेठीं याने धरतीअ वारे पासे काटू चार्जिस हूंदियूं आहिनि। बादल जे धरतीअ वारे पासे वारियूं काटू चार्जिस धरतीअ ते वाधू चार्जिस सां गॾु कनि थियूं। नतीजे में बादल खां चार्जिस करंट जी शकिल में धरतीअ तरफ़ वहण लॻनि थियूं, जंहिंखे खिवण जो किरण चऊं था। कुझु हक़ीक़तूं जंहिंमें इहे आहिनि त खिवण सिज जे सतह खां 5 भेरा वधीक गरम थिए थी। विच अफ्रीका, लातीनी अमरीका ऐं हिमालय ते खिवण जे किरण जा वधीक इम्कान हूंदा आहिनि। हिक जॻह ते 2 दफ़ा बि किरी सघे थी ऐं धरतीअ जो गर्मी पद जॾहिं वधी वञे थो त उन सां खिवण जे किरण जी शरह बि वधी वञे थी। मर्दनि ते औरतुनि जी भेट में 5 भेरा खिवण वधीक किरंदी आहे। इन ॻाल्हि जो इहो बि सबबु आहे त मर्द बारिश जे दौरान या खिवण या अहिड़ी मौसम जे दौरान अक्सर ॿाहिरि हूंदा आहिनि, जॾहिं त औरतूं घरनि जे अंदरि महफ़ूज़ हूंदियूं आहिनि। आज़ादीअ जे मुजसिमे ते 500 भेरा खिवण किरी चुकी आहे। खिवण किरण दौरान 3 खां 5 हज़ार एम्पियर ताईं करंट पैदा थी सघे थो। खिवण जो फ्लैश 3 मील डिघो थी सघे थो। ख़राबु मौसम में या जॾहिं खिवण जे किरण जा इम्कान वधीक हुजनि या वरी खिवण आसमान ते तमामु घणे पैमाने ते नज़र अचे त अहिड़ी सूरत हाल में कमरे, कार या गाॾीअ जूं दरियूं बंदि रखिजनि। दुनिया में सभ खां वधीक खिवण वॾनि ऐं डिघनि वणनि ते किरी आहे। सो झंग में खिवण दौरान वॾनि वणनि हेठि वेहणु ख़तरनाक थी सघे थो। दुनिया में 2 नंबर ते वधीक खिवण पाणीअ ते किरी आहे। तंहिं करे खिवण दौरान तराई या पाणीअ खां परे चौपाई माल खे बि न छॾिजे ऐं पाण बि परे रहिजे। झंग में नंढनि वणनि ते खिवण तमामु घटि किरे थी। अगरि मींहुं न आहे ऐं मथे खिवण थी रही आहे तॾहिं बि खिवण जे किरण जो ख़तरो मौजूदु हूंदो आहे। सिज जी रोशनी जी मौजूदगी में खिवण किरी सघे थी। चोटीअ वारी छटी खिवण दौरान ख़तरनाक थी सघे थी। जीअं त खिवण बि इलेक्ट्रिकल करंट आहे, सो बिजलीअ जी मशीन ऐं पसराईंदड़ शयुनि खां परे रहिजे। खिवण दौरान बिजली जे थंभनि ऐं तारुनि खां परे रहिजे। खिवण दौरान का बि टेलीफोन इस्तेमालु करण खां पासो करणु घुरिजे। कमरे जे दर या दरीअ मां मथो कढी खिवण जो मंज़रु ॾिसण जी कोशिशि न कजे। खिवण ऊचाईअ वारी जाइ ते अक्सर टारगेट कंदी आहे।